गुड मॉर्निंग एवरीवन। मूंसां मिलो। मुंहिंजो नालो इमरान आहे ऐं मां ग्रेड 1 में पढ़ंदो आहियां। मां हर रोज़ सुबुह जो सवेर हिन पार्क में एक्सरसाइज करण ईंदो आहियां। मुंहिंजा टीचर्स चवंदा आहिनि सेहतमंद दिमाग़ जे लाइ जिस्म जो सेहतमंद हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं हेल्दी रहण जे लाइ ज़रूरी आहे त बाक़ाइदगी सां वर्जिश यानी एक्सरसाइज कई वञे। पर हेल्दी रहण जे लाइ एक्सरसाइज सां गॾु गॾु तव्हांखे पंहिंजी खुराक जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। तरियल फ्राइड शयूं, तेज़ मिर्चनि वारियूं, रेड़नि ते विकिजण वारी शयूं या वरी चॉकलेट्स, कैंडीज़ ऐं मिठाइनि जे बजाए ताज़ो फ्रूट ऐं सब्जियुनि खे वधि खां वधि पंहिंजे डाइट में शामिलु करियो। ऐं हा, फ्रूट हुजे या सब्जियूं, हिननि खे खाइण खां पहिरियां सुठी तरह पाणी में साफ़ करियो। कुझु बि खाइण खां पहिरियां टॉयलेट यूज़ करण खां पोइ हथ धोइण बिल्कुलु न विसारियो। अहिड़ी तरह तव्हां केतिरनि ई बीमारियुनि खां बचियल रहंदो। पर सेहतमंद ऐं चाको चौबंद रहण जे लाइ बाक़ाइदगी सां विंझण बि ज़रूरी आहे। ऐं हा, पाणी तमामु घणो पीओ, पर हमेशह बॉइल करे। थोरो सोचे ॿुधायो त हिननि खां अलावा इहे कहिड़ियूं आदतूं आहिनि जिन जे पुआरी कंदे असां हेल्दी रही सघूं था। नह लाहिण, हेयर यानी वारनि खे ट्रिम कराइण ऐं इन्हनि खे साफ़ रखण, जल्दी सुम्हण ऐं सुबुह जो जल्दी उथण। यादि रहे त स्पोर्ट्स बि असांखे फिट रखण में अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। फुटबॉल मुंहिंजो पसंदीदा स्पोर्ट आहे। हर स्पोर्ट जा कुझु असूल हूंदा आहिनि, इन्हनि खे फॉलो करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। अहिड़ी तरह हेल्दी हैबिट्स ऐं स्पोर्ट्स जे करे मां फिट रहंदो आहियां ऐं मुंहिंजी बॉडी बि फिट रहंदी आहे। ॻाल्हियूं त घणियूं थी वयूं, हाणे स्क्रीन ते मौजूदु तस्वीरनि खे गौर सां ॾिसो। हिननि खे 5 सेंसिस चइबो आहे। अचो मां तव्हांखे ॿुधायां थो त छा हूंदा आहिनि। Come on, sing along. I see it, I hear it, I smell it, I taste it, I touch it. 5 senses, I see it, I hear it, I smell it, I taste it, I touch it. 5 senses, seeing, hearing, smelling, tasting, touching. 5 senses, seeing, hearing, smelling, tasting, touching. 5 senses, seeing is what I do with my eyes. Close them, open them, yell surprise. Hearing is what I do with my ears. High sounds, low sounds, what do I hear? Smelling is what I do with my nose. I smell pretty flowers or stinky toes. Tasting is what I do with my tongue. Eat it up, drink it up, yum, yum, yum. Touching is what I do with my hands. Smooth like silk or rough like sand. I see it, I hear it, I smell it, I taste it, I touch it. 5 senses, I see